ओम शांति। अॼु जो ही मुरली जी तारीख़ है 20/10/2023। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार देह सहित सब कुछ भुलिजी हिक बाप खे यादि करो। तॾहिं चईंदासीं मातेला ॿार हिन पुराणी दुनिया सां हाणे तव्हांजो बुद्धि हटी वञणी खपे। इन पुराणी दुनिया सां हाणे तव्हांजी बुद्धि हटी वञणी खपे। कृष्णा बाप जो ज्ञान कीअं ॿारनि जी बुद्धि में सहज ई वेही रहंदो आहे। बाप जो ज्ञान कीअं ॿारनि जी बुद्धि में सहज वेही रहंदो आहे। उतरा जो ग़रीब ॿार आहिनि जंहिंजो मोह नष्ट आहे ऐं बुद्धि विशाल आहे, उन्हनि जी बुद्धि में सॼो ज्ञान सहज वेही रहंदो आहे। बाक़ी जंहिंजी बुद्धि में रहंदो आहे असांजो धन, असांजो पति, असांजो फलानो फलानो, उहो ज्ञान खे धारण करे ऊंच पद न पाए सघे। ज्ञान खे धारण करे ऊंच पद पाइणो आहे त नष्टो मोह ठहिणो आहे, विशाल बुद्धि ठहिणी आहे। बाप जो ठहिण खां पोइ बि लौकिक संबंधनि खे यादि करण माना कच्ची सगाई करण। उन्हनि खे सौतेला ॿार चईंदासीं। गीता मरणो तव्हांजी गली में। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत जो अर्थ त आपे ई सम्झियो हूंदो न। हाणे जीते जी अची करे बाप जा ठहिया आहिनि ऐं पुराणी दुनिया जेके रौरव नर्क चइबो आहे उन्हनि खे भुलिजणो बि आहे ऐं छॾिणो बि आहे। बाबा चवंदा रौरव नर्क खे भुलिजी करे पोइ स्वर्ग खे यादि करणो। पंहिंजी खे आत्मा सम्झी पंहिंजे बाप खे यादि करणो आहे। पुराणी दुनिया बुद्धि सां हटी वञणी खपे। उनजे लाइ बाबा चवनि था पुरुषार्थ खपे। इहा आहे जन जन्मांतर जो करम बंधन। कल्ह बि बाबा करम बंधन जे लाइ वरदान चई कि सिंधी करम बंधन आहे त हुनखे युक्ति सां कटणो आहे। हिक जन्म जो न आहे, जन जन्मांतर जा करम बंधन आहिनि। केतिरा पाप कया आहिनि, किस्म किस्म जा कंहिंसां गॾु कया आहिनि असां पाप। उहे सभु जन्म वठी करे भोगणो पवंदो आहे। त हिन कर्म बंधन जी दुनिया खे भुलिजणो आहे न। ये चीजी दुनिया आहे, पर शरीर आहे न, हिन सां मोह मिटाइणो आहे। बाबा ग़रीबनि जो मोह सहज मिटी वेंदो आहे, साहूकारनि जो मुश्किल मिटंदो आहे। उहे सम्झंदा आहिनि असां स्वर्ग में सुखी वेठा आहियूं। साहूकार गरीब दुखी आहिनि। ईअं त सॼो भारत गरीब आहे न। हाणे ईअं थोरी जंहिं वटि पैसो आहे उहो सुखी स्वर्ग में आहिनि ऐं जंहिं वटि न आहे उहो दुखी गरीब नर्क में आहिनि। बाबा त चवनि था सॼो भारत गरीब आहे। पोइ हुनमें बि जो गरीब आहे न उहो झटि उठाईंदा आहिनि। छोकी ग़रीबनि जो पंहिंजो मोह ममत्व कंहिंमें हूंदो ई न आहे। उन्हनि जे लाइ ई बाप ईंदा आहिनि। बाप कंहिंजे लाइ ईंदा आहिनि? ग़रीबनि जे लाइ ई ईंदा आहिनि जंहिंजो कुझु बि न आहे। ग़रीबनि खे जास्ती वरसो मिलंदो आहे छोकी हिते बुद्धि द्वारा वरसो वठणो आहे न। त बुद्धि में कुझु बि मुंहिंजो न हूंदो। जेको बुद्धि द्वारा ग़रीब हूंदो हुनखे बाबा जो वरसो मिलंदो। सब सेंटर्स से ॾिसो साहूकार कोई मुश्किल ठहरी सघंदा आहिनि। बाबा चवनि था स्त्रियुनि बि ग़रीब घरनि जी ई ईंदियूं आहिनि। धनवान त पति धनवान खे त पति खां सुख मिलंदो आहे न। इन करे उन्हनि सां बुद्धि योग टुटी न सघंदो आहे। पति उन्हनि खे धन संपत्ति चीजूं आदि ॾींदो त हुन सां बुद्धि योग कीअं टुटे। ग़रीबी अक्सर करे करे ज्ञान वठंदा आहिनि। बाबा आहे ई ग़रीब निवाज जे बाप खे सभु यादि कंदा आहिनि, परंतु ड्रामा अनुसार भगत भगवान खे ॼाणदा ई न आहे। त बाबा खां वरसो वठण लाइ परमात्मा जो वारिस ॿार ठहिण लाइ, परमात्मा जी पालना में पलण लाइ पंहिंजो बुद्धि योग भगवान सां गॾु हुजणो खपे। मुंहिंजो पति, मुंहिंजो घर, मुंहिंजो फलानो, इहे कुझु बि न हुजणो खपे। जे बाप खे सभु यादि कंदा आहिनि, परंतु बाबा चवंदा आहिनि मां आहियां ई ग़रीब निवाजनि जो मूंखे
मूंखे याद करें, परंतु ड्रामानुसार भक्तन खे भक्त भगवान खे ॼाणदा ई न आहिनि। भगवान त आहे ई भक्तन जो रक्षक, भक्ति जो फल ॾियण वारो आहे। सदगति दाता हिकु बाप ई आहे। तव्हां ॿार बाप द्वारा हाणे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधो था न, ये ज्ञान उन ई ॿारनि जी बुद्धि में वेंदो जिनजी बुद्धि विशाल हूंदी, मोह नष्ट हूंदो, जंहिंजी बुद्धि में रहंदो असांजो पति असांजो धन आदि आहे, उहो ऊच पद न पाए सघंदा। पद उहो पाईंदा जो रचना ऐं रचना जो परिचय ॾींदा आहिनि। बाप खे पहचानण बग़ैर वरसो कीअं मिले? जेसिताईं बाबा खे न पहचानंदासीं तेसिताईं असांखे वरसो कीअं मिलंदो? साजन खे सिर्फ़ साजन चइण सां फ़ाइदो न आहे, बाप खे सिर्फ़ बाप चइण सां फ़ाइदो न आहे। चइण में त माण्हू चईंदा आहिनि कि परम पिता परमात्मा सम्झो असांखे जनम भगवान आहे, उहो बाप आहे, लेकिन सिर्फ़ बाप चइण सां थोरी वरसो मिलंदो। साजन चइण सां फ़ाइदो न थी सघंदो आहे। पहिरियों ॼाणनि पहचाननि, ॼाणनि जिसे ॼाणनि पहचाननि, बिगड़ ॼाणे पहचाने साजन सां सगाई कीअं थी सघंदी आहे? कन्या जी सगाई थींदी आहे त हुनखे चित्र आदि ॾेखारींदा आहिनि, ये फलाणे जो ॿार आहे, ये ऑक्यूपेशन आहे न। अॻियां दिखलाईंदा न हुया, ईअं ई शादी कराए ॾींदा हुया, त बि हुनजो ऑक्यूपेशन त ॿुधाईंदा हुया न। हिते कोई ॿार पंहिंजे बाप खे अथवा साजन खे ॼाणदा ई न आहे, त सगाई कीअं थी? ॼाणदा ई न त सगाई कीअं थी? नंबरवार आहे न। पहिरियों दुनिया में बिना पहिरियों हीअं कंदा हुया, न ॿुधाए करे शादी कराए छॾंदा हुया, लेकिन हिते त बाबा चवंदा जेसिताईं ॼाणनि तेसिताईं सगाई न थी सघंदी आहे। नंबरवार आहे न, कईअनि जी कच्ची सगाई आहे। पारलौकिक साजन खे यादि ई न कंदा आहिनि, लौकिक साजन खे लौकिक संबंधी आदि खे यादि कंदा रहंदा आहिनि, त गोया कच्ची सगाई थी न। उन्हनि खे सौतेलो ॿार चईंदासीं, पकनि खे मातेलो ॿार चइबो आहे। मातेला ॿार ॾाढा थोरा हूंदा आहिनि, भट्टी में एतिरा पया हुननि सां केतिरा कच्चा निकिता। पंहिंजे साजन खे पहचानदा ई न आहिनि, जीअं पारो हथेली ते ठहरंदो ई न आहे न, वैसे ही याद भी एतिरी मुश्किल आहे। घड़ी घड़ी याद भुलिजी वेंदा आहिनि न। 25-30 वर्ष वारा भी बाबा खे पूरो याद न कंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो पारलौकिक साजन स्वर्ग जा 21 जन्मनि जे लाइ असांखे महारानी महाराजा थो ठाहे। सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो आहे न। सजनियूं खे एतिरो सम्झाईंदा आहिनि त बि बुद्धि में वेंदो न आहे। बाबा पारलौकिक साजन असां आत्माउनि खे श्रृंगार करे असांखे 21 जन्मनि जे लाइ महारानी महाराजा ठाहे थो। सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो साजन केॾो होशियार आहे, केॾो धनवान आहे। माण्हुनि खे छा खपे? इहे त खपे कि हा भई जाते शादी करूं ॾाढो धनवान हुजे, ॾाढो समझदार हुजे, असांजी सुठी रीति पालना करे। इहे साजन त असांजी जन्मांतर असां सदा सुखी रहण जे लाइ केॾो वरसो थो थिए, केॾो असांजी आत्मनि खे श्रृंगारे थो। सजननि खे एतिरो सम्झाईंदा आहिनि त बि बुद्धि में वेंदो ई न आहे। बुद्धि पुराणी दुनिया जे बंधननि में भटकती रहंदी आहे, सम्झदा ई न आहिनि कि मां बंधन में आहियां। संबंध त खपे हिक सां, बाक़ी सभु आहे बंधन। माण्हू सम्झनि ई नथा कि असां बंधन में आहियूं। ॿारनि खे सम्झाइबो आहे हिक सां संबंध रखो। उहा तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जी शिक्षा ॾींदा आहिनि। भले तव्हां देहदारी संबंधनि सां निभायो, लेकिन असांजो पक्को संबंधी बाबा ई हुजणो खपे। तव्हां ॼाणदा आहियो अॼुकल्ह ज्ञान कांड आहे, अॼुकल्ह भक्ति कांड आहे। ज्ञान कांड में त 21 जन्मनि जो वरसो मिलंदो आहे। ज्ञान कांड में हुते सतो प्रधान, पोइ सतो प्रधान खां हेठि सतो में, पोइ सतो सां गिरी करे रजो में अचणो हूंदो आहे। सत्युग खां सतो प्रधान असां किरदे कलयुग अंत ताईं तमो प्रधान थी वेंदा। जॾहिं सतो पूरो थींदो आहे त ज्ञान कांड पूरो थी वेंदो, मतिलबु त्रेता में असां सतो हूंदासीं। द्वापर खां भक्ति शुरू थींदी आहे,
वो रजो प्रधान शुरू थी वेंदा, वो भी पेरो पेरो, लेकिन भक्ति पेरो पेरो सतो प्रधान होंदी है। आत्मा जी स्थिति रजो प्रधान होंदी है, लेकिन भक्ति सतो प्रधान होंदी है। पेरो पेरो सिर्फ एक शिव जी ही पूजा कंदा होया, वो भक्ति भी सतो रजो तमो थी वी। हाणे तो कण कण में पत्थर टिक सूर्य चांद तारा लाइ के भगवान समझी करे माण्हू पूजे तो। मनुष्य के ही भगवान तो चए, बाबा चवंदा ये जेका मनुष्य के ही भगवान समझदा आहिनि केॾो वॾो पाप कंदा आहिनि। भगवान जो निराकार एॾो पवित्र पावन आत्मा, उहो पतित शरीर में उनजो कीअं थी सघंदो, कीअं अची सघंदा पतित शरीर में। व्यभिचारी हुजण सां भक्ति पोइ किरदी वेंदी आहे। हिक खां पोइ ॿ जी भक्ति शुरू थींदी आहे न, पोइ हुनजी गिरावट ईंदी आहे। हाणे इहे ॼाणण ऐं ॿियो कंहिंखे सम्झाइण त ॾाढो सहज आहे। तव्हां ॿारनि खे रौरव नर्क सां संबंध तोड़े हिकु सुतो प्रधान पावन आत्मा बाबा सां संबंध जोड़े करे रखणो आहे। हिकु बाप सां संबंध रखण जी प्रैक्टिस करो। बाप खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। बाप खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। गरीब सुठी महिनत कंदा आहिनि त बलियारी गरीबनि जी आहे। बाबा बाप भी गरीबन से ही भलियारी वेंदो आहे न। शुरूआत में केतिरा पोप हुया, केतिरी माताएं, केतिरा गोप हुया, सॉरी केतिरी माताएं हुयूं, केतिरा खत्म थी विया न, बाक़ी थोड़ा रहन। मातायूं भी थोड़ी सी रही आहिनि। हाँ कोई कोई साहूकार घर जी भी रहिजी हुई, जीअं क्वीन मदर देवी आदि। हाणे तव्हांखे मूल ॻाल्हि सम्झाइणी आहे कि जे भगवान खे सभु यादि कंदा आहिनि उन्हनि जो परिचय छा आहे। हाणे बाबा संता की मूल ॻाल्हि सम्झाइणी आहे कि जे भगवान जो खे तव्हां यादि था करो उनजो परिचय छा आहे। पतित पावन बाप जो राज्य सिखलाए करे नर सां नारायण ठाहींदा आहिनि। उन्हनि खे न ॼाणण त तव्हां पाप कंदा रहंदव, बाप खे गाली ॾींदा रहंदव। पतित पावन बाप जो असांखे राज्य सिखलाए करे नर सां नारायण ठाहींदा आहिनि। उन्हनि खे न ॼाणंदव त तव्हां पाप कंदा रहंदव, बाप खे गाली ॾींदा रहंदव। सम्मेलन त ॾाढा थींदा रहंदा आहिनि, हुते वञी करे सम्झाइण वारो ॾाढो तिखो खपे, सम्झाइणो खपे। तव्हां वेदनि जी महिमा सम्झंदा आहियो, परंतु हिन सां कोई फ़ाइदो त थींदो न आहे। वेदनि जी जो महिमा आहे, लेकिन उन सां दुनिया जो फ़ाइदो थोड़ी थो थिए, ॿियो ई नुक़सान तो थींदो वञे। जे अगरि डॉक्टर ट्रीटमेंट करे त फ़ाइदो थियणो खपे न। हुनजी तबियत में गिरावट छो थी अचे। वेदनि शास्त्रनि खे पढ़ण सां अगरि असांजो फ़ाइदो थिए त दुनिया नर्क छो थी थींदी वञे। फ़ाइदो त हिकु बाप सां ई थींदो आहे, जेके असां ॼाणंदा आहियूं, तव्हां न ॼाणंदा आहियो। अचो त असां तव्हांखे बि सम्झायूं। बाप खे पहचानण बग़ैर वरसो कीअं मिली सघंदो आहे। बाप जो वरसो मुक्ति, जीवन मुक्ति, धाम गति, सदगति अनई अक्षर ॿुधाईंदा ई बाबा आहिनि। तव्हां ॿारनि खे यादि रखणो खपे, ॿियो कोई चीज सां फ़ाइदो न आहे। बाप खे ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणणो आहे। हिन में भी अधु कल्प आहे भक्ति कांड, अधु कल्प सदगति ज्ञान कांड आहे। बस सम्मेलन कंदा आहिनि, परंतु खुद ही मुंझल आहे, सम्झदा कुछ न आहिनि। तव्हां सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। जॾहिं ॾाढनि खे परिचय मिली वेंदो तॾहिं चईंदासीं कमाल आहे। ये त सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज चित्र सहित बतलायो आहे। माताउनि खे ॾाढो नशो हुजणो खपे। बाबा संता माताउनि खे ॾाढो नशो हुजणो खपे। पुरुष मदद करण लाइ तयार आहिनि, डायरेक्शन बाबा ॾींदा आहिनि, करण कन्या आहिनि माताउनि खे आहे। छो जी बाबा जो इहो ज्ञान ॿुधाइण जे निमित्त केर आहिनि, माताऊं कन्याऊं। त कुझु न कुझु रोज कंहिंखे न कंहिंखे कोई पॉइंट ॿुधाइणी आहे, इहो मन में पक्को करो। हिकु तरफ़ उहे माताऊं आहिनि ऐं तव्हां तरफ़ हिकु तरफ़ तव्हां पांडवनि जी माताऊं। असां कहिड़ी माताऊं आहियूं? पांडवनि जी माताऊं। उन्हनि जी उछल जास्ती आहे, छो जी उन्हनि जो राज्य आहे न। बि दुनिया वारी माताउनि जी उछल जास्ती आहे, छो जी उन्हनि जो राज्य आहे। असांखे त 3 पैर पृथ्वी बि न मिलंदी आहे।
टे पैर पृथ्वी अर्थात सुबह पेड़ ऐं हिकु जगह असां वेंदा आहियूं जिते त टे पैर थी विया न। बाप तव्हां ॿारनि खे अनेक राज सम्झाईंदा आहिनि। तव्हां हाणे स्वर्ग जो वरसो पाईंदा आहियो। साजन असांखे श्रृंगारदा आहिनि न, महारानी ठाहे ॾी। अहिड़े साधन सां बुद्धि योग न रखण इहे त वॾी भारी भूल थी वेंदी। जो एॾो साजन असांखे श्रृंगारे थो, माताउनि खे त श्रृंगारनि सुठो लॻंदो आहे न श्रृंगार, त बाबा असांखे एॾो ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारे थो त हुन सां बुद्धि योग रखणो आहे न। ये ॾाढी भारी भूल आहे अगरि असां हुन साजन खे न यादि करे ॿियनि खे यादि था करूं। ॿारनि खे सम्झाईंदो त ॾाढा आहिनि बाबा, तव्हां सिर्फ़ु ज्ञान ऐं भक्ति जो कंट्रास्ट ॿुधायो। भक्ति में ही ॻायल आहे, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई, त सुख में छो यादि कंदा। हाणे उहो दुनिया, उहो नई दुनिया स्थापना थिए थी, पोइ हुन दुनिया में कोई बाबा खे यादि ई न कंदो, परंतु सुख जो वरसो बि पूरो वठणो खपे न। जॾहिं असां स्वर्ग में वञूं था त पूरो वरसो अर्थात उते ऊंच पद पायूं। उते बि असां दास दासी ठही करे कमु करूं, ईअं न, उते असां ऊंच पद पायूं। सुख जो पूरो वरसो वठणो खपे। माता पिता ॼाणदा आहिनि कि हर हिकु केतिरो लाइक़ु आहे। मौत जॾहिं नज़दीक ईंदी आहे न त ॿुधाईंदा आहिनि तव्हांजो पुरुषार्थ पूरो न कयो, इहे तॾहिं तव्हांजो अहिड़ो हाल आहे। अंत में असां सभिनि खे इहे पंहिंजो पंहिंजो साक्षात्कार थींदो कि मां वञी करे उते छा ठहींदमि, तॾहिं तव्हांजो उन समय बाबा असांखे ॿुधाईंदा कि ॾिसो धर्मराज द्वारा कि ॾिसो तव्हां पूरो पुरुषार्थ न कयो त इहो हाल थी वियो। उहो बि ॿुधाईंदा कि तव्हां कंहिं क़िस्म जी प्रजा में वेंदव, क़िस्म क़िस्म जी कंहिं क़िस्म जे नौकर चाकर ठहींदव, सभु ॿुधाईंदा। इन करे न हिन समय असांखे बाबा खे यादि बि करणो आहे, धारणा बि करणी आहे, ऐं कोई न कोई पॉइंट ॿियनि खे ॿुधाईंदा रहो। बाबा जी श्रीमत जे विपरीत कोई कमु न थियणो खपे। कई ॿार सम्झंदा आहिनि अॼु असां मुरली ॾाढी सुठी हलाई, परंतु न, ये तो शिव बाबा अची करे मदद कंदा आहिनि। अगरि असां कंहिंजी मुरली मतिलबु कंहिं द्वारा बाबा जी मुरली ॿुधंदव, सम्झो हुन दीदी ॾाढो सुठो सम्झाईं तव्हांखे, त दीदी खे बि न लॻणो खपे कि मां मुरली सुठी सुनाई, न ॿुधण वारनि खे लॻणो खपे कि दीदी ॾाढो सुठो सम्झाईंदी आहे। न, ये तो शिव बाबा जी मदद आहे। अगरि असां पंहिंजो अहंकार कंदासीं त ठीकु न आहे। इन करे बाबा चए थो कॾहिं बि पंहिंजो अहंकार न करो। तव्हांखे कंहिं कम में कोई तव्हांजी तारीफ़ थी करे थी, तव्हां ॾाढो सुठो रीति हलो था, सुठी रीति ज्ञान सम्झो था, या कोई बि कमु था करो त हमेशा असांखे मन में यादि अचे बाबा मूंखां कराए थो, बाबा मूंखां कराए थो। अहंकार न अचणो खपे। तव्हांखे त बाप सिखलाईंदा आहिनि जो तव्हां ॿुधंदा आहियो, जो तव्हां ॿुधाईंदा आहियो, जो बाबा असांखे सिखलाईंदा आहिनि त उहो असां ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं न। बाप न हूंदो त तव्हांजी मुरली काथां थी, असांखे थोरी ज्ञान हुई त बाबा ई ॾिनई न। हाणे बाप तव्हांजे साम्हूं कोई अहिड़ी आत्मा अची वई जेकी ज़रूरत आहे, तव्हां एॾो ॿुधाए न सघो, त बाबा ई हुनजी मदद कंदा आहिनि न। मुरलीधर जा ॿारनि खे मुरलीधर ठहिणो खपे। अॼु बाबा चवनि था तव्हांखे बि मुरलीधर ठहिणो आहे। हिन करे रोज मुरली मां कोई न कोई पॉइंट ॿुधी करे मनन चिंतन करे उन्हनि हिकु ॿ टे जेको बि तव्हांखे पॉइंट सुठो थो लॻे उहो ॿियनि खे ॿुधाइणो आहे। तॾहिं असां मुरलीधर जा ॿार मुरलीधर ठही वेंदासीं, न त ऊंच पद पाए न सघंदव। भल कुझु न कुझु फ़ाइदो थींदो आहे। कोई सेंटर खोलंदा आहिनि त ॾाढनि जो आशीर्वाद मिलंदो आहे। ॾिसो, चाहे तव्हां तन सां मदद करो बाबा जी कार्य में, चाहे मन सां चाहे धन सां, लेकिन तव्हांजो फ़ाइदो आहे हिन में। तव्हांखे ॾाढी दुआयूं मिलंदियूं आहिनि। एतिरो समय पढ़ाई जी आहे त आपे ई सर्विस करे सेंटर जमाइणो खपे। ऐं एॾो समय बाबा जो असां ज्ञान ॿुधूं था त कम से कम असां बाबा जी सुठी रीति पढ़ाई पढ़ी ॿियनि खे ॿुधायूं। खुदि सिखंदा आहिनि त छा ॿियनि खे न सिखलाए सघंदा आहिनि। ब्रह्म कुमारी जी मांगनी कंदा आहिनि त बाबा सम्झी वेंदा आहिनि शायदि खुदि में एतिरो ज्ञान आहे।
अगर असां चाहींदा आहियूं की न असांखे कोई दीदी अची करे ॿुधाए, मतलब बाबा सोचदा आहिनि की खुदि न पढ़ी सघंदा आहिनि, खुदि ज्ञान खे न सम्झी सघंदा आहिनि, इन करे बाबा खे चईंदा आहिनि बाबा असांखे कोई ज्ञान ॿुधाइण वारी ब्रह्म कुमारी ॾे। बाबा बाक़ी हिते अची करे छा कंदा आहिनि, मतलब हेॾनि सालनि खां अगर असां मुरली ॿुधूं था पढ़ूं था त असांखे बि ॿियनि खे ॿुधाइण अचणी खपे। बाबा जीअं चवनि था मुरलीधर जा ॿार मुरलीधर ठाहिणो आहे। असां मुरलीधर जा बाबा मुरलीधर आहे न, त असांखे बि जीअं जंहिंजो बाप जो हूंदो आहे ॿार बि उहो ई ठहींदो वेंदो आहे। कई बार अलॻि धंधो कंदा आहिनि, लेकिन बाबा त असांखे चवनि था की तव्हां मुरलीधर जा ॿार मुरलीधर ठाहिणो आहे। बाबा सम्झंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि की बाबा त सम्झाईंदा आहिनि, बादल आया आहिनि रिफ्रेश थी करे वञो, वर्षा बरसायो, न त पद कीअं पाईंदा। मम्मा बाबा चईंदा आहियो त गद्दी पकड़े करे ॾेखारियो, मम्मा बाबा चईंदा आहियूं त गद्दी पकड़े करे ॾेखारियो। इहे बि कोई खे अहंकार न अचणो खपे की असां ॾिनो, अगर कंहिं बि धन ॾिनो आहे न त हुननि खे इहो बि अहंकार न अचणो खपे की असां ॾिनो आहे। तव्हां कुझु बि न ॾिनो आहे, बाबा तव्हांखे कौड़ी जे बदिले हीरे ॾियण सां बि हीरा ॾियण सां बि छुटिजी वेंदा। तव्हां कुझु बि न ॾिनो आहे, अगर तव्हां कुझु बि न ॾियो न, बाबा तव्हांखे कौड़ी जे बदिले हीरे ॾियण सां बि कईअनि खे माण्हुनि खे अहंकार अची वेंदो न, त बाबा चवनि था ठीकु आहे तव्हां न ॾियो, बाबा थोरी कंहिंखां घुरदा आहिनि, पर जेतिरो जो कंदो ओतिरो पाईंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि जी नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान दान जे लाइ मुख्य सार हिकु सां गॾु सर्व संबंध रखी बुद्धि योग अनेक बंधननि सां कढी रखणो आहे। हिकु सां गॾु पक्की सगाई करणी आहे, बुद्धि खे हेॾे होॾे भटकाइणो न आहे। बाबा चवनि था ॿियो आहे बाप समान मुरलीधर ठहिणो आहे। मुंहिंजी मां सुठी मुरली हलाई, मां हिननि खे सुठो सम्झायो, इहे अहंकार न अचणो खपे। बादल भरी करे वर्षा करणी आहे, पढ़ाई कई आहे त सेंटर जमायो, अर्थात कुझु न कुझु माण्हुनि खे ज्ञान ॾींदा रहो। वरदान बाप खे साम्हूं रखी ईर्षा रूपी पाप सां बचण वारा विशेष आत्मा ठहो। ब्रह्मण आत्माउनि में न हम शरीक हुजण जे कारण ईर्षा उत्पन्न थींदी आहे। ईर्षा जे कारण संस्कार जो टक्कर थियण लॻी वेंदो आहे, लेकिन हिन में विशेष सोचो कि यदि असां हम शरीर के विशेष कार्य जे निमित्त ठहिया आहियूं त हुनखे निमित्त ठाहिण वारो केरु? बाबा खे साम्हूं लाहियो। अगर तव्हांखे लॻे थो भई इहे एॾो सुठो ज्ञान थी ॿुधाए, मां छो थी ॿुधायां, मूंखे छो थो चांस मिले, त हुनजी विशेषताउनि खे ॾिसी करे ईर्षा न करणी आहे। सोचणो आहे भई हिनखे इहा ज्ञान ॿुधाइण जी कला ॾियण वारो केरु? बाबा खे साम्हूं लाहींदा त ईर्षा रूपी माया भॼी वेंदी। अगर कहिड़ी बि ॻाल्हि में असांखे सुठी नथी लॻे त शुभ भावना सां मथे ॾेई छॾो बाबा खे। बाबा चवनि था अगर कहिड़ी बि ॻाल्हि तव्हांखे सुठी नथी लॻे त शुभ भावना सां मथे ॾेई छॾो। ईर्षावश न ॾियणो आहे बाबा खे, शुभ भावना सां ॾेई छॾियो। आपस में रेस करो, रीस न त विशेष आत्मा ठही वेंदी। अगर तव्हांखे कंहिंजी कोई ॻाल्हि सुठी नथी लॻे त तव्हां उहो बाबा खे ॿुधाए छॾो, लेकिन शुभ भावना वश ॿुधाए छॾो कि बाबा मूंखे हिन आत्मा जी ॻाल्हि ठीक नथी लॻे, त ईर्षावश न ॿुधायो। आपस में रेस करो, रीस न करो तो विशेष आत्मा ठही वेंदो। स्लोगन आहे बाप खे पंहिंजो साथी ठाहे करे माया जे खेल खे साक्षी थी करे ॾिसो।
कॾहिं बि अकेलो कुछ भी न ॾिसो, हिन बुद्धि रूपी अख सां बाबा सां गॾु हर हिक ॻाल्हि ॾिसंदव, तॾहिं चईंदव साक्षी थी करे ॾिसूं था त बाबा जी मदद भी मिलदी वेंदी आहे। मातेश्वरी जी जा महावाक्य आहिनि, पंहिंजो असली लक्ष्य छा आहे। पहिरियों ये ॼाणण जरूरी आहे कि पंहिंजो असली लक्ष्य छा आहे, उहो भी सुठी रीति सां बुद्धि में धारण करणो आहे, तॾहिं पूर्ण रीति सां उन लक्ष्य में उपस्थित थी सघंदासीं। पंहिंजो असली लक्ष्य आहे मां आत्मा उन परमपिता परमात्मा जी संतान आहियां, असल में कर्मातीत आहियां। पोइ पंहिंजे पाण खे भुलजण सां मां कर्म बंधन में अची वई आहियां। मां सर्व कर्म बंधनन सां मुक्त आत्मा, कर्मातीत अर्थात स्वतंत्र आत्मा आहियां। लेकिन हाणे मां खुद खे भुलिजी वई आहियां न, हिन करे मां हिन बंधन में फसी वई आहियां। हाणे पोइ वरी खां वो याद अचण सां ईश्वरीय योग में रहण सां पंहिंजे किए वे विक्रमन के विनाश करो। पहिरियों त असांखे पतो ई न हुयो असां आत्मा आहियूं, असां बंधन वश थी करे कुछ गलत कम भी कया, लेकिन हाणे त स्मृति आई आहे त बाबा खे याद करे असां आत्मा आहियूं, जो पाप कर्म करे आया आहियूं उन्हनि सां मुक्त थियणो, उन्हनि खे नष्ट करणो आहे बाबा जी याद में रही करे। कीअं खुद खे आत्मा समझी बाबा खे याद करो और हर कर्म करो त सब विक्रम विनाश थी वेंदा। त पंहिंजो लक्ष्य थियो मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, सदा ये याद रहे। बाकी कोई पंहिंजे खे हम तो देवता समझी करे उन लक्ष्य में स्थित रहंदो त पोइ जो परमात्मा जी शक्ति आहे न वो मिली न सकती। पहिरियों त आत्मा के परमात्मा जो संतान रही करे वो शक्ति धारण करणी आहे, वो त असांजी प्रारब्ध आहे देवता त शक्ति कीअं मिलंदी जॾहिं असां खुद के बाबा जो संतान समझदासीं। त बाबा चवनि था अगर मम्मा चवनि था अगर देवता समझंदव त वो शक्ति न मिलंदी ऐं न पोइ असांजा विक्रम विनाश थींदा। हाणे इहा त पंहिंजे खे फुल ज्ञान मां आत्मा परमात्मा जी संतान कर्मातीत आहियां, भविष्य में वञी करे जीवन मुक्त देवी देवता पद पाईंदमि। ये लक्ष्य में रहण सां वो ताकत मिली वेंदी आहे कि मूंखे हाणे मां कंहिंजी संतान आहियां, भविष्य में मूंखे छा पद मिलण वारो आहे। हाणे ये जो मनुष्य चाहींदा आहिनि असांखे सुख शांति पवित्रता खपे, वो भी जॾहिं पूर्ण योग हुजे तॾहिं प्राप्त थी सघंदी आहे न। बाक़ी देवता पद त पंहिंजी भविष्य प्रारब्ध आहे, पंहिंजो पुरुषार्थ अलग आहे ऐं पंहिंजी प्रारब्ध अलग आहे, त ये लक्ष्य भी अलग आहे न। पंहिंजे खे हिन लक्ष्य में न रहणो आहे कि मां पवित्र आत्मा आखिरी परमात्मा ठही वेंदमि, न। असांखे परमात्मा सां गॾु योग लगाए पवित्र आत्मा ठहिणो, बाक़ी आत्मा खे कोई परमात्मा न ठहिणो। ॿियो आहे हिन अविनाशी ज्ञान ते अनेक नाम रखियल आहिनि। ॿियो पॉइंट मम्मा चवनि था कि हिन अविनाशी ईश्वरीय ज्ञान ते न अनेक नाम रखी छॾिया अथनि। कोई हिन ज्ञान खे अमृत चईंदो आहे, कोई ज्ञान खे अंजन चईंदो आहे। गुरु नानक चई ज्ञान अंजन गुरु ॾिनो, कोई चईंदो आहे ज्ञान वर्षा, छो जो हिन ज्ञान सां सॼी सृष्टि सभ्यता हरी भरी थी वेंदी आहे। जो भी तमो प्रधान मनुष्य आहिनि वो सतोगुणी मनुष्य ठही वेंदा ऐं ज्ञान अंजन सां अंधियारो मिटजी वेंदो आहे। त हिन ज्ञान खे अमृत भी चईंदा आहिनि, जिसां मनुष्य पंज विकारनि जी अग्नि में जो जलन था उन सां थधा थी वेंदा। असां जॾहिं ज्ञान ॿुधंदा आहियूं ॿुधाईंदा आहियूं त हिन असांजा भी हिन सृष्टि जा भी सृष्टि में जो विकारनि जी अग्नि जले थी सभिनि आत्माउनि में, हुन सृष्टि उहा थधी थींदी वेंदी आहे। ॾिसो गीता में परमात्मा साफ़ चयो अथई कामेशु क्रोधेशु, हुन में भी पहिरियों मुख्य आहे काम, जो ये पंज विकारनि में मुख्य चीज आहे। बीज हुजण सां पोइ क्रोध लोभ मोह अहंकार आदि जाड़ पैदा थी वेंदो आहे, उन सां मनुष्य जी बुद्धि भ्रष्ट थींदी वेंदी आहे। हाणे हुनजी
हाणे हुन ही बुद्धि में ज्ञान जी धारणा थींदी आहे। पहिरियों असांजी बुद्धि में वो सभु ॻाल्हियूं हुयूं, अॼु बि बाबा चई न कि जंहिंजो बुद्धि में मुंहिंजो ये विकार बुरायूं न हूंदियूं न, साफ़ थींदी वेंदियूं, उहो ई बाबा जो ज्ञान धारण करे सघंदो आहे। त हाणे असांखे पंहिंजी बुद्धि मां उहो सभु कढी करे ज्ञान जी धारणा करणी आहे। जॾहिं ज्ञान जी धारणा पूरन बुद्धि में थी वेंदी तॾहिं ही विकारनि जो बीज खत्म थी वेंदो। हाणे असांखे विकारनि जे बीज खे ही खत्म करणो आहे, केॾो ऊचो कमु करणो आहे, केॾी ऊची साफ़ सफ़ाई करणी आहे, त केॾो असांखे बाबा खे सॼो ॾींहुं यादि करणो आहे, ताकि हिन पूरी सृष्टि मां हर मनुष्य आत्मा, जीव जंतु, जानवर, प्रकृति तत्वनि में जो भी विकार जा वाइब्रेशन आहिनि, हिन विश्व मां जो भी विकार जा बीज आहिनि, उहे सभु खत्म थी वञनि। माण्हू त सिर्फ ईअं ई चईंदा आहिनि कि मर्यादा में रहो, परंतु असल मर्यादा कहिड़ी आहे? वो मर्यादा त अॼुकल्ह टुटी वई आहे। चओ उहो सतयुगी त्रेता युगी देवी देवताउनि जी मर्यादा जो घर गृहस्थ में रही करे कीअं निर्विकारी प्रवृत्ति में रहंदा हुया, हाणे वो सच्ची मर्यादा काथे आहे? अॼुकल्ह त उल्टी विकारी मर्यादा पालन कंदा आहिनि। हिक ॿ खे ईअं सिखलाईंदा आहिनि कि मर्यादाउनि ते हलो, अगर कोई कंहिंखे विख न ॾे, कोई पत्नी पति खे उन रीति उहो न ॾे, त चईंदा आहिनि पंहिंजी मर्यादाउनि में हलो। जीअं त इहो हुननि जी मर्यादा आहे कि हा भई पति कुछ भी करे त हलो। ये उल्टी मर्यादाऊं आहिनि न। मनुष्य जो पहिरियों फर्ज आहे उहो त कोई न ॼाणदो आहे न, बसि एतिरो ई प्रचार कंदा रहंदा आहिनि कि मर्यादाउनि में रहो। पति कुछ भी करे, पत्नी कुछ न चई सकदी आहे, चए त चईंदा आहिनि मर्यादा में रहो। माँ बाप कुछ भी करनि, ॿार न चवनि, ॿार चवनि त ॿारनि खे चईंदा आहिनि मर्यादाउनि में रहो। मगर एतिरो भी न ॼाणदा आहिनि कि मनुष्य जी पहिरीं मर्यादा कहिड़ी आहे। मनुष्य जी पहिरीं मर्यादा आहे निर्विकारी है। अगर कोई सां अहिड़ो पुछियो कि तव्हां हिन मर्यादाउनि में रहंदा आहियो, त चईंदा आहिनि अॼुकल्ह हिन कलयुगी सृष्टि में निर्विकारी थियण जी हिम्मत ई न आहे। अॼु मुख सां चइण की मर्यादा में रहो, निर्विकारी रहो, इन सां त कोई निर्विकारी थी न सकदो न। निर्विकारी थियण लाइ पहिरियों हिन ज्ञान तलवार सां हिन 5 विकारनि जे बीज खे खत्म करणो, तॾहिं ही विकरण विनाश थी सघंदा। त सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे हिन संकल्प में रहिजो कि बाबा मां तव्हांखे यादि थी करां, ताकि हिन पूरी सृष्टि मां ही हर मनुष्य आत्मा पूरी सृष्टि मां ये 5 विकारनि जो बीज खत्म थी वञे। अपवित्रता, विस्मृति जी अविद्या थी वञे। ओम शांति। बाबा खे यादि करो।